नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंधी अदबी संगत शाख खिपरो हाफ़िज़ में सिंध जे नाले वारे क़ौमी रागी मरहूम सरमद सिंधी जी 24वीं वरसी मल्हाई वई। सरमद सिंधी खे लफ़्ज़ी भेटा पेश कई वई। वरसी प्रोग्राम में झझे तादाद में माण्हू शिरकत कई। इन मौक़े ते वरसी में शिरकत कंदड़नि मुक़ररनि चयो आहे त सरमद सिंधी सदाईं हिते जे पीड़ियल तबिके जे माण्हुनि जा सूर ॻाए। उन करे सिंध जा माण्हू 24 साल गुज़रण बावजूद बि सरमद सिंधी खे विसारे न सघिया। सरमद सिंधी जो सिंगर हो तमाम ज़बरदस्त बेहतरीन गायणो हो। उन असांखे भी इहो जस ॾिनो आहे धरती जे लाइ, सिंध जे लाइ तमाम बेहतरीन गायो आहे। उन खे असां अॼु उन जो ॾियारो आहे, उन जी वरसी जो ॾियारो आहे। उन हिसाब सां उन खे असां ख़राज तहसीन पेश कयूं था। सिंध जे क़ौमी अलबेली ऐं यगाने फ़नकार सरमद सिंधी जी 24वीं वरसी आहे। सरमद सिंध जो उहो सचो आशिक़ ऐं सरमोड़ हो जंहिं 80 खां वठी 90 जे ॾहाके में सिंध जे झरनि, झंगनि, वाहिड़ियुनि, वस्तनि में ऐं यूनिवर्सिटियुनि में जेके शागिर्द पढ़नि पिया नौजवान, उन में हिकिड़ी क़िस्म जो जज़्बो ऐं उभार जेका पैदा कई हुई। सरमद हिकु अनमोल माण्हू हो जंहिं मयारी ऐं तमामु बाज़ोक़ क़िस्म जी शाइरी हुन बाक़ाइदा जेके सुठनि सिंध जे अदीबनि जी शाइरी उहा गाई आहे। कॾहिं मन वलगर या बर्गर जेकी क़िस्म जी शाइरी आहे उहा न गाई आहे। ऐं जॾहिं सरमद जी शाइरी शेख रियाज़ जी शाइरी पाण जेकॾहिं शेख रियाज़ जी शाइरी या उस्ताद बुखारी जी या हलीम बाग़ी जी शाइरी, शेख रियाज़ जी जेका शाइरी सरमद सिंधी गाई आहे। सरमद सिंधी उन सां जेको इश्क़ ऐं उन सां जज़्बो धरती जे माण्हुनि जो हो ऐं असांजो बि हो जो ऐं सरमद सिंधी सां मूंखे चङी तरह यादि आहे त पहिरीं मुलाक़ात 1986 में सिंधी ॿारनि जी इल्मी अदबी तंज़ीम लतीफ़ ॿाड़ा संग सिंध तरफ़ां भिटशा में कुल सिंध बालिक मेलो जेको हो उन में पाण गायकी जे अंदाज़ सां बि आया हुआ, पर उते जज तौरु फराज़ अंजाम न हुआ। उते पहिरीं मुलाक़ात थी। सरमद सिंधी मूंखे चिट्ठी ऐं चङी तरह यादि आहे त पाकिस्तान टेलीविज़न जो प्रोड्यूसर इक़बाल सईद अंसारी साहब जे सिंधी मशहूरु अदाकारा बुशरा अंसारी सां जेके लाऊं लधियूं हुयूं मख़तूम ग़ुलाम हैदर हाई स्कूल हालात जे अंगण ते, उते बि सॼी सिंध जा चोटी जा जेके फ़नकार पहुता हुआ उन सॾ में, उते जेका महफ़िल लुटी हुई उहा सरमद सिंधी लुटी हुई। असां चाहियूं था त सिंध जा भलोड़ सारा फ़नकार, शाइर, अदीब, लेखक जेके आहिनि उन्हनि जूं वरसनि जे हवाले सां यादियूं ताज़ियूं करणु घुरिजनि। पिरालो जे इलाइक़े मां निकितल सॼी सिंध जी हक़ीक़ी तर्जमानी कंदड़ गायकी जे अंदाज़ में, सिंधी माण्हुनि में गायकी जे अंदाज़ में पंहिंजो फ़न मुंतक़िल करे उनजे आवाज़ में, उनजे गले में, उनजे सुर में जेका एॾी मिठास हुई, जंहिं मिठास जे ज़रिए उन सिंध जी झरनि जंगनि में जेको पैगाम पहुचायो, अॼु बि सरमद जो आवाज़ जॾहिं माण्हुनि जे कननि ते आलाप पए थो त सॼी जिस्म जा वार कंडारजी पवनि था। अचो त हिन वरसी जे मुनासिबत जे मौक़े ते हिन सिंध जे अदीबनि, शाइरनि, लेखकनि गुज़ारियूं करियूं था त सरमद सिंधी जहिड़े बाज़ौक़ बहितरीन फ़नकार जी यादि में अहिड़ियूं वरसियूं यादि करणु घुरिजनि, यादूं ताज़ियूं घुरिजनि त जीअं ईंदड़ नसुलनि खे ख़बर पए त अहिड़ा अनमोल हीरा सिंध जूं ख़िदमतूं करे विया। संगत शाह खिपरे जे तरफ़ां अॼु जेको आहे सो सरमद सिंधी जी जेका आहे सा वरसी मल्हाई। असां हिते आए अदबी संगत जी ऑफिस में सरमद सिंधी जेको 1980-83 जो जेको दौर हो, उन दौर में तमामु बहितरीन जेके से इनक़लाबी गीत सरमद सिंधी गाया। ऐं असां लाइ इहो तमामु दुखदायक हिकिड़ी घड़ी हुई जॾहिं सरमद सिंधी रोड हादसे में शहीद थी वियो हलियो। सरमद सिंधी न रुगो जेको आहे सो उन वक़्त जी जदीद शाइरी जेका हुई गाई, पर उन टाइम में हिकिड़ो इनक़लाब जो तमामु सोनहरी दौर हुयो, हिकिड़ो MRD तहरीकूं हुयूं या उन खां पोइ जेके बि तहरीकुनि जा दौर ॾाढा शानदार हुया, उन्हनि दौरनि मंझि सरमद सिंधी इनक़लाबी गीत ॻाए न रुगो जेके असांजा सिंधी क़ौम जा जोशीला नौजवान उन्हनि खे झुमायो, पर उन सां गॾोगॾु सरमद सिंधी उहा क्लासिकल शाइरी ॻाई जेका हिकिड़ो आम फ़नकार कोन ॻाईंदो हुयो। उन खां पोइ सरमद सिंधी जी जेको ॻाइण जो अंदाज़ हुयो उहो बिल्कुलु मुनफ़रद हुयो। तव्हां ॾिसो त आबदा परवीन उस्ताद मंज़ूर अली ख़ान आहे, उहे हिकिड़ा वक़्त जा तमामु बहितरीन गवैया थी रहिया आहिनि। उन्हनि जे ॻाइण जो बि हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे, तीअं सरमद सिंधी जो बि हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ हुयो। पिरियाले खैरपुर शहर सां वाबस्ता सरमद सिंधी जॾहिं झर झंग में जेको आहे सो उनजो आवाज़ु, उनजो आलाप
जॾहिं असांजे नौजवाननि ताईं पहुतो त हुननि खे इहो अहसासु थियणु लॻो त सिंध मंझि जोशीला ऐं बहितरीनु गायक मौजूदु आहिनि। असां सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे तरफ़ां अॼु सरमन सिंधी जेको आहे सो वरसी मल्हायूं पिया ऐं इहो सारियूं पिया त सरमन जहिड़ा जेके आहिनि उहे सदियुनि ताईं कलाकार पैदा न थी सघंदा। सभ खां पहिरीं त असां अवामी न्यूज़ वारनि जा थोराइता आहियूं जो असां हिते सरमन सिंधी जो प्रोग्राम मल्हायो आहे, उन सां अची शामिलु थिया आहिनि। सरमन सिंधी जो तमामु बहितरीनु जेको सिंगर हो, हुन तमामु सिंध ते ई ॻायो आहे। काफ़ी जेके हुन जा आहिनि उन सां बाद में हुन तमामु आशिक़नि जी दिलि ते अॼु ताईं सरमन सिंधी राज करे पियो। त जीअं हिकिड़ो सरमन सिंधी गानो आहे, जॾहिं कंहिं बि बादल वलारूं असांयूं अलाए छो जो अखियूं यादि आहियूं। इहो यकीननि तव्हां अॼु ॾींहं ताईं मां इहो गानो ॿुधंदो आहियां ऐं काफ़ी दोस्त जेके आहिनि सरमन सिंधी खे यादि कंदा आहिनि ऐं उन सां बाद ॿुधंदा पिया आहिनि। ऐं हिन वक़्तु सरमन सिंधी जहिड़ा असांखे सिंगर मौजूदु न पिया नज़र अचनि। जीअं काफ़ी दोस्त ऐं नई टही जा जेके सिंगर आहिनि जो उहे ॻाइनि पिया, पर सरमन सिंधी हिकु तमामु बहितरीनु सिंगर हो जंहिंजी भेट में अॼु अहिड़ो असांखे नज़र न पियो अचे। जी माना 24 वर्सी आहे ऐं सरमन हिकिड़ो बहितरीनु रागी हुयो जंहिंमें तमामु वॾो सिंध लाइ जज़्बो ऐं तमामु बहितरीनु सिंगर हुयो ऐं उन जेको सिंधियुनि में हिकिड़ो उत्साह पैदा कयो ऐं अॼु उनजी 24 वर्सी आहे, असां मल्हायूं पिया। तमामु थोराइता आहियूं अवामी न्यूज़ वारनि जा। जीअं त सरमन सिंधी हिकिड़ो बहितरीनु फ़नकार हो, तमामु सुठा गीत ॻाईंदो हो। जीअं त असीं सरमन सिंधी जा जाम गीत ॿुधंदा हुआसीं, सिंध जे बारे में ॿुधंदा हुआसीं। असांखे उहो सुहिणा विसारे न छॾिजो, इहो तमामु बहितरीनु कलाम आहे सरमन सिंधी जो, जेको असां अॼु ताईं असीं हिनखे ॿुधंदा रहंदा। असांखे उहो सुहिणा विसारे न छॾिजो, ॾे प्यार दिलि मां, ॾे प्यार दिलि मां, धिकारे न छॾिजो। असांखे उहो सुहिणा विसारे न छॾिजो, विसारे न छॾिजो, ॾे प्यार दिलि मां, ॾे प्यार दिलि मां, धिकारे न छॾिजो। असांखे मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।